इस्लाम कोट में प्राइवेट फ्यूचर पब्लिक स्कूल ऐं कॉलेज तरफ़ां हिकु रोज़ा साइंस ऐं आर्ट जी नुमाइश जो मेलो लगायो वियो। मेले में स्कूल के शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि आर्ट ऐं साइंस सां वाबस्ता 100 मॉडलनि खे तैयार करे शिरकत कंदड़नि खे ॼाण ॾिनी। मेले में सर ज़िले जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि उस्तादनि समेत सियासी ऐं समाजी अॻवाननि शिरकत कई। तफ़सीलन मूजिबि इस्लाम कोट में ब्राइट फ्यूचर पब्लिक स्कूल ऐं कॉलेज तरफ़ां हिकु ॾींहं जो साइंस ऐं आर्ट जी नुमाइश जो मेलो लगायो वियो, जंहिंजो इफ़्तिताह एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर ब्राइट फ्यूचर स्कूल नेटवर्क सुमरो ख़ान नोहड़े कयो। मेले में ब्राइट फ्यूचर पब्लिक स्कूल ऐं कॉलेज जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि उस्तादनि जी रहनुमाई ऐं पंहिंजी मदद पाण तहत साइंस ऐं आर्ट जा स्टॉल लगाया। स्टॉलनि ते मुख़्तलिफ़ सब्जेक्टनि केमिस्ट्री, बायोलॉजी, फिज़िक्स, ड्राइंग ऐं ॿियनि सब्जेक्टनि सां लाॻापियल प्रोजेक्ट मॉडल तैयार करे रखिया विया, जिन बाबति शिरकत कंदड़ ज़िले थरपारकर जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे ॼाण ॾिनी वई। इन ई सिलसिले में ब्राइट फ्यूचर पब्लिक स्कूल ऐं कॉलेज जे प्रिंसिपाल कीमत बटाणी जो चवणु हो त आर्ट ऐं साइंस जी नुमाइश जो मक़सदु ॿारनि खे रिटाफिक्शन वारे जहान मां ॿाहिरि कढी रियल तजुर्बा करे ॾेखारणु आहे। अहिड़नि मेला लॻाइण सां न सिर्फ़ स्कूली शागिर्दनि जी रहनुमाई थींदी, गॾोगॾु उस्ताद ऐं उन्हनि जा वालिदैन पिणु जदीद तालीम खां रोशनास थींदा। अहिड़ी नोयत जे मेलनि सां शागिर्दनि में वधीक तालीम हासिल करण लाइ उत्साह पैदा थींदो। शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणियुनि खे पंहिंजी क़ाबिलियत सलाहियत ॾेखारण जो मौक़ो मिलंदो आहे। तंहिं करे असांजे स्कूल जे तरफ़ां हिकु ॾींहं ते मुश्तमिल मेलो लगायो वियो आहे। ॿिए तरफ़ मेले में सियासी समाजी अॻवाननि, जिन में अरबाब ज़ुल्फ़कार, लेखक प्रोफेसर नूर अहमद जिंझे, शहर इस्लाम कोट जे मोज़िज़ माण्हुनि समेत मुख़्तलिफ़ स्कूलनि जे ॿारनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।